नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुशाक इत्तेहाद काउंसिल ज़िले नौशहरो फेरोज़ जे सदर ऐं दरगाह पीर कबूल मोहम्मद सिद्दीकी जे गादी नशीन पीर अमजद अली सिद्दीकी ऐं सूबाई सिंध जे जनरल सेक्रेटरी फ़कीर अली अकबर क़ादरी पीर सद्दाम हाशमी ऐं ॿियनि भरिया सिटी प्रेस क्लब पहुची मीडिया वारनि खे ॿुधायो आहे त नक्शबंदी की दरगाह औलाद के हिसाब सामने करना वाली दरगाह मोहम्मद जमान नवाज शरीफ पर जिन शादी की बचाई रहमतुल्लाह की सोबत हासिल कर दिया सभी शहर का मुझसे ठान मां जिंदगी को नवाज शरीफ के सादसी टोलन के दरगाह जब मुखालिफ हैं मन गर्द करे तो दरगाह शरीफ बंद कराई जब ये साहब हमेशा बनते गए इहा जेका नशीब आहे साईं मोहम्मद सादिक साहब उनजी कोशिशनि सां साईं सिंध हुकूमत सुठो क़दम खयो तो दरगाह शरीफ़ खोले ॾिनी आहे ऐं असां वरी ॿुधूं पिया त 9 तारीख़ ऐं 10 तारीख़ सुबुह हलंदो हो छेड़ी पई माण्हू ग़लति प्रोपेगेंडा अदा करे उहो बंदि करायो हींअर वरी पीर साहिब में कोशिशि कई छेड़ी पई त बाक़ी माण्हू दरगाह अक़ीदतमंद आहिनि ऐं दरगाहूं आहिनि जेके हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान में पंजाब में जिते किताब वेंदा उन दरगाहूं में लिखंदी रहंदी से वीचारा उन फैज़ खां पंहिंजे लाइ अची नथा सघनि जो मौक़ो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।